अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम इशूज़ नॉन इशूज़ सां गॾु मां आहियां अवां जी मेज़बान सादिया अब्बासी। नाज़रीन, सिंध समेत मुल्क में वधंदड़ महांगाई, पेट्रोल डीज़ल जी क़ीमतुनि में वाधि ख़िलाफ़ तहरीक लब्बैक पाकिस्तान तरफ़ां सुभाणे सूमर जे ॾींहुं सिंध समेत सॼे मुल्क में शटरबंद ऐं फ़ीथा रोक हड़ताल जो ऐलान कयो वियो आहे। ट्रांसपोर्टरनि बि हड़ताल जी हिमायत करे छॾी आहे। उन हवाले सां गुफ़्तगू लाइ असां सां स्टूडियो में मौजूदु आहिनि कल्याण न्यूज़ जा डायरेक्टर न्यूज़ ऐं तज्ज़िया निगार गुलाम मुस्तफ़ा सोलंगी साहब। अस्सलाम वालेकुम सोलंगी साहब। वालेकुम सलाम। सोलंगी साहब, ही सुभाणे जेका हड़ताल जी काल ॾिनी वई आहे शटरबंद, उनखे छा था सम्झो? उन सां छा मतिलबु को हुकूमत ते असरु पवंदो? जी बिल्कुलु, ये जेका सुभाणे महांगाई ऐं पेट्रोल जे डीज़ल जे क़ीमतुनि में वाध ख़िलाफ़ जेको सिंध समेत सॼे मुल्क में जेको सो शटरबंद ऐं फ़ीथा रोक हड़ताल जो सॾु ॾिनो वियो आहे, उहो तहरीक लब्बैक पाकिस्तान तरफ़ां ऐं पूरे मुल्क में जेको अहिड़ो सॾु ॾिनो वियो आहे ऐं उन साॻे सॾ जी वापारियुनि ऐं ट्रांसपोर्टरनि हड़ताल जी हिमायत जो ऐलान कयो आहे ऐं पूरे मुल्क सां गॾु सूबे सिंध जे समूरनि शहरनि में सुभाणे जेको सो हड़ताल रहंदी। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ासि, शहीद बेनज़ीराबाद, नवाब शाह, सखर ऐं लाड़काणो डिवीज़न जे समूरनि ज़िलनि तोड़े तालुक़नि जे वापारियुनि दुकानदारनि हड़ताल जो इहो ऐलान कयो आहे। ऐं सुभाणे जेको सूमर जो ॾींहुं आहे ऐं हफ़्ते जो जेको पहिरियों ॾींहुं थिए थो, उन में समूरियूं बाज़ारूं जेके उहे बंदि बि रहंदियूं ऐं साॻी जाइ ते जेको इहो फ़ीथा रोक या गाॾियूं जेके आहिनि उहे बि न हलंदियूं रोडनि ते, रोड बंदि हूंदा ऐं उन्हनि जो जेको ट्रांसपोर्टनि जो चवणु आहे त महांगाई सबबु जेका सूरत हाल तमामु घणी ख़राबु थी चुकी आहे ऐं तेल जे क़ीमतुनि खे हुननि रद्द बि कयो आहे ऐं पेट्रोल ऐं डीज़ल जे क़ीमतुनि जी घटिताई जे लाइ जेको सो हुननि चयो आहे त उहा घटिताई महांगाई थिए थी त उहा घटिताई न थी सघी आहे ऐं हुकूमत या महांगाई जो ख़ात्मो करे अवाम जे मामले ते उन्हनि शटरबंद जो जेको हुननि ऐलान कयो आहे, उन ऐलान सां हाणे थींदो इहो त तव्हां ॾिठो हूंदो त जेके बि सियासी धुरियूं या समाजी धुरियूं जेके बि अहिड़ी जेके सूरत हाल मुल्क जी पैदा थींदी आहे, उन ते उहो जेको हड़ताल जो सॾु ॾींदा आहिनि या शटरबंद हड़ताल थींदी आहे। हिकु ॾींहं जो जेको कारोबार आहे उहो बंदि थियण सां लखें किरोड़ें अरबें रुपयनि जो माण्हुनि खे नुक़सानु पवंदो आहे। हुकूमत खे बि जेको टैक्स जी मद में जेतिरो हुनजो थिए थो उहो नुक़सानु पवंदो आहे, त उन हुकमराननि ते थोरो घणो प्रेशर ज़रूरु पए थो त हीअ जेकी महांगाई जो दौर आहे, हिन महांगाई में अञा महांगाई वधंदी रहे थी त इहा थोरी घटि कई वञे। अवाम जो बि इहो मुतालबो आहे। ऐं हीअ हिकिड़ो अहिड़ो इशू आहे जेको माना हर माण्हू जो आहे ऐं हर माण्हू सां लाॻापियल आहे ऐं हड़ताल में मुंहिंजे ख़्याल में समूरियूं धुरियूं जेके आहिनि उहे हिसो वठंदियूं ऐं सुभाणे मुकमल जेका हड़ताल थींदी। चाहे हड़ताल जो सॾु चाहे केर बि ॾिए, पर उन सां थींदो इहो आहे त माना जेको तव्हांजो इशू आहे, जेको तव्हां सां लाॻापियल आहे, तव्हां पाण चाहींदव त असां इन में हिसो वठूं त जीअं हुकमराननि ते प्रेशर पए त जीअं हू उन महांगाई ते थोरो कंट्रोल करे सघनि। ऐं हाणे तव्हां ॾिठो हूंदो त IMF जा जेके शर्त आहे उन्हनि ते हुननि जेको सो अमल कंदे महांगाई वधाई आहे, टैक्स लॻाया आहिनि। एतिरे क़दुरु जो सिगरेट जेको चवंदा आहिनि त तंबाकू नोशी आहे उहो न इस्तेमालु करणु घुरिजे, उन ते बि एॾा सारा टैक्स लॻाया विया आहिनि ऐं सिगरेट बि महांगा थी विया आहिनि। इन समय समूरियुनि शयुनि ते जेके टैक्स लॻाया विया आहिनि ऐं इहा सॼी, पर वज़ीर अज़म ख़ुदि जेको पाकिस्तान जो वज़ीर अज़म आहे उन पाण पंहिंजी हिकिड़ी गॾिजाणी में चई चुको आहे त IMF जा समूरा शर्त मञण खां पोइ बि जेको आहे सो असां महांगाई ते कंट्रोल नथा करे सघूं ऐं महांगाई घटि न थींदी। क्लियर जॾहिं हुन चई छॾियो आहे त महांगाई घटि न थींदी त उनजो मक़सदु इहो आहे त हुकमरान इहो चाहिनि था त अवाम भले अञा इन महांगाई जी चकी में पीसिजे ऐं हू अवाम जेको आहे सो हाणे एतिरो बेज़ार थी चुको आहे महांगाई त तंहिंजे करे इहा तहरीक लब्बैक पाकिस्तान तरफ़ां जेको सॾु ॾिनो आहे, मुंहिंजे ख़्याल में सभु जेके आहिनि उहे धुरियूं उन्हनि जी हिमायत कंदियूं ऐं इहा हड़ताल कामयाबु वेंदी। सॼे मुल्क में जॾहिं इहा हड़ताल कामयाबु थींदी त उन सां पोइ इहो थींदो त घटि में घटि माण्हू हुकमराननि ते जेको सो प्रेशर पवंदो ऐं उहो थोरी महांगाई घटि थींदी ऐं अवाम खे थोरो घणो रिलीफ मिलंदो। छाकाणि त हर शइ जॾहिं महांगी थिए थी, तेल हिकिड़ो बुनियादु हूंदो आहे, जेको तेल पेट्रोल जेको आहे उहो महांगाई जो बुनियादु हूंदो आहे। उन जॾहिं पेट्रोल वधे थो त उहा ऑटोमेटिक हर शइ जेका आहे सो महांगी थी वञे थी ऐं असां वटि इन सॼी जेका आहे इहे साॻा वापारियुनि दुकानदारनि या ट्रांसपोर्टनि बि इन हड़ताल जी हिमायत त कई आहे, पर साॻी जाइ ते महांगाई जा ज़िम्मेवार मां चवंदुसि त उहे वापारी बि आहिनि, उहे ज़ख़ीरा अंदोज़ बि आहिनि जेके पंहिंजी समूरियुनि शयुनि खे जेके गुदाम भरे रखनि था
ऐं पोइ थोरी शइ जॾहिं महांगी थिए थी त हुननि जे उन जेके गोदामनि में ज़ख़ीरादोज़ी थियल आहे जेके शयूं 100 रुपए जी आहे उहा 300 रुपए जी थी वञे, जेका 300 रुपए जी आहे 500 रुपए जी थी वञे, त उन्हनि खे किरोड़नि रुपयनि जो फ़ाइदो बि पए थो। त घटि में घटि जेके माण्हू अवाम जे लाइ सोचीनि ऐं जेके अवाम जे लाइ हड़ताल कनि था त घटि में घटि उन्हनि खे पाण खे बि उन महांगाई ते कंट्रोल करणु घुरिजे। जेके शयूं उन वटि ज़ख़ीरादोज़ थियल आहिनि, जेके महफ़ूज़ थियल आहिनि, घटि में घटि उहे शयूं जेकॾहिं माण्हुनि खे सस्तियूं ॾियनि था। हाणे तव्हां ॾिठो त अटे जो केॾो बहिरान पैदा थी वियो आहे। सॼे मुल्क में अटो जेको सो अणलभ थी वियो आहे जहिड़ो करे, ऐं एॾो महांगो अटो मिले थो जो माण्हू 2 वेला मानी कोन थो खाई सघे। ऐं इन हड़ताल जी मां सम्झां थो त हिकिड़ा मस्बत नतीजा निकिरंदा, उहे अवाम जे मफ़ाद में हूंदा ऐं हुकुमराननि ते इहो प्रेशर हूंदो त हू जेके महांगाई ते थोरो कंट्रोल कनि ऐं हिन मुल्क में जेका सूरत हाल ख़राबु थियणु वञे पई। तव्हां ॾिसो त सियासी ऐं समाजी जेके अॻुवान आहिनि उन्हनि जो बि इहो चवणु आहे त पाकिस्तान जे जेको हिन महिल मुआशी हालतूं आहिनि उन्हनि जे लाइ हिकिड़ो पाकिस्तान खे हलाइण जे लाइ हिकिड़ो नओं मुआहिदो करिणो पवंदो, जंहिं मुआदे तहत उहो मुआहिदो पाण में सियासतदान न कंदा पर उहे हुननि जे साञावनि धुरियुनि सां कंदा जेके हिन मुआशी सूरत हाल खे बहितर नमूने सां ॼाणनि था। उन्हनि सां हिकिड़ो अहिड़ो मुआहिदो करिणो पवंदो जंहिंसां मुल्क पंहिंजे सिधे रस्ते ते हली सघे थो ऐं अवाम खे थोरो घणो रिलीफ मिली सघे थो ऐं इहा महांगाई घटि थी सघे थी। तव्हांजी वॾी महिरबानी सोलंकी साहब, तव्हां असांखे टाइम ॾिनो पंहिंजो। नाज़रीन, तव्हां असांजे तज़िया निगार जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। संदन चवणु हो त मौजूदा दौर में महांगाई एतिरी त वधी चुकी आहे जो अवाम तंग अची चुको आहे। उन लाइ पंहिंजे हक़नि लाइ एहतजाज करणु घुरिजे। उन हड़ताल सां हुक्मराननि ते महांगाई घटाइण लाइ ज़रूरु प्रेशर पवंदो ऐं महांगाई ते कुझु कंट्रोल थी सघंदो। उन सां ई पंहिंजी मेज़बान सादिया अब्बासी खे इजाज़त ॾींदा। वरी मिलंदासीं ॿिए इशू सां गॾु। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।